बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम वल अइम्मतिल मासूमीन वलानतुल्लाहि अला आदाइम अजमईन। मोहतरम नाज़रीन किराम, इस्लामी मुआशरे में ख़ानदान जो किरदार, इन मौजू ते असांजी अॼु चौथी नशस्त आहे। गुज़श्ता नशस्त में असां ख़ानदान जा अक़साम बयानु करे आया आहियूं त कहिड़ा कहिड़ा मजमूई तौरु ख़ानदान जा क़िस्म थी सघनि था ऐं उनखे क़ुरान मजीद में बयानु कयो आहे। ऐं आख़िरी ख़ानदान जेको असां बयानु कयोसीं, जेको असांजे लाइ नमूने अमल आहे, जेको आइडियल आहे, उहो आहे अहल बैत अताहर जो ख़ानदान। एसी ताईं इहा ॻाल्हि वाज़े थी। अॼु खां जेका आहे असांजी गुफ़्तगू ॿिए मरहले में दाख़िल थी चुकी आहे। उन में असां ख़ानदान जे अफ़राद जूं जेके ज़िमेदारियूं आहिनि उन्हनि खे बयानु कंदासीं। पहिरीं ख़ानदान जी उमूमी ज़िमेदारी जेका हर फ़र्द जे लाइ ज़रूरी आहे, उहा आहे मुहबत जो इज़हार करणु। पहिरीं जेका ज़िमेदारी ख़ानदान जे हर फ़र्द जी बणिजे थी, उहो आहे मुहबत जो इज़हार। ऐं मां पहिरियां बि इहो अर्ज़ु करे चुको आहियां त हिते जेको आहे ख़ानदान मां असांजो जेके मुराद आहिनि अफ़राद, उहे ज़ाल मुड़ुस ऐं उनजी औलाद। इहो ई अक्सर असांजो मौज़ू जेको आहे सो महवर मौज़ू रहंदो। हाणे मुहबत जो इज़हार इहा आहे ख़ानदान जे लाइ पहिरीं ज़िमेदारी। पीउ जी ज़िमेदारी आहे पंहिंजे औलाद सां मुहबत जो इज़हार करे। औलाद जी ज़िमेदारी आहे वालदेन सां मुहबत जो इज़हार कनि। अगरचे पीउ माउ औलाद सां मुहबत जो मुहबत कंदा आहिनि, इन में कोई शक न आहे, लेकिन मुहबत जो इज़हार ज़रूरी आहे। हुनखे अहसासु ॾियारणो आहे, औलाद खे अहसासु ॾियारणो आहे त पीउ तोसां मुहबत करे थो। इन में छा आहे त घर जे जेका माहौल आहे, घर जी जेका आहे फ़ज़ा आहे, उहा बहितरीनु रहंदी। उहा जेका आहे सो घर जी फ़िज़ा जेको आहे सो साज़गार रहंदी। हिकु ॾींहुं हिकु वाक़ियो तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां। हिकु ॾींहुं इमाम सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सहाबी सां गॾु वेठा आहिनि। उतां हिकु ॿिए शख़्स जो गुज़र थियो त हीअ सहाबी जेको इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु वेठो आहे, उन चयो मौला मां इन शख़्स जेको हीअ गुज़री वियो आहे, इन सां मुहबत कंदो आहियां, दोस्त रखंदो आहियां इन शख़्स खे। मौला चयो त तूं इन खे कॾहिं ॿुधायो आहे? हुन चयो मौला मां ॿुधायो कॾहिं कोन्हे। त मौला फ़रमायो तुंहिंजे लाइ ज़रूरी आहे त तूं हुनखे ॿुधाए, हुनखे बयानु कर त मां तोसां मुहबत कंदो आहियां, मुंहिंजी तोसां दोस्ती आहे। इहो इज़हार करणु तुंहिंजे लाइ ज़रूरी आहे। हिकु ॿी हदीस तव्हांजी ख़िदमत में बयानु कंदो हलां। अलाह जे रसूल खां हदीस आहे, पाण करीम फ़रमाइनि था, इज़ा अहब्बो अहदुकुम अखाहु फलयुअल्लिमहु। जेको बि कोई पंहिंजे दोस्त खे मुहबत रखे थो, कंहिं भाउ सां मुहबत रखे थो, त उन जे लाइ ज़रूरी आहे त हू हुनजो इज़हार करे, हुनखे ॿुधाए, ताकी हुनजे दिलि में उनजे लाइ जेको आहे सो मुहबत ऐं रिस्पेक्ट ऐं एहतराम वधे। बसि एसी ताईं ॻाल्हि वाज़े थी वई त मुहबत जो इज़हार ज़रूरी आहे। हिकिड़ी आख़िरी हदीस तव्हांजी ख़िदमत में बयानु कंदो अलाह जो रसूल फ़रमाए थो, क़ौलु रजुलि लिल मरअते इन्नी उहिब्बुके ला यज़हबु मिन क़ल्बिहा अबदा। मुड़ुस अगरि पंहिंजी घरवारी खे चवे त मां तोसां मुहबत कंदो आहियां, यानी मुहबत जो इज़हार करे, त अलाह जो रसूल फ़रमाए थो इहे लफ़्ज़ उन औरत जी दिलि तां कॾहिं बि मिटबा कोन। लिहाज़ा मुहबत जो इज़हार ज़रूरी आहे हर फ़र्द जे लाइ। अलाह जे रसूल, तव्हां रिवायतुनि में ॾिठो, अलाह जे रसूल पंहिंजे हसनैन शरीफ़ैन सां मुहबत जो केतिरो इज़हार कंदे नज़र ईंदा हुया। हर वक़्तु ॾींहं में अगरि 4-5 दफ़ा बि अलाह जो रसूल अगरि इमाम हसन इमाम हुसैन सां मिलंदा हुया त उन सां मुहबत जो इज़हार कंदे नज़र ईंदा हुया। हिकु शख़्स पुछा कयो, या रसूल अल्लाह, तव्हां ॾींहं में अगरि 4-5 मरतबा बि मिलो था, पोइ बि मुहबत जो एतिरो इज़हार था कयो? मूंखे बि औलाद आहे पर मां कॾहिं बि ईअं न कयो आहे। त
अल्लाह जे रसूल फरमायो, मन ला यरहम ला युरहम, जेको कंहिं ते रहम नथो करे उन ते बि रहम न कयो वेंदो। लिहाज़ा मुहबत जो इज़हार करणु ज़रूरी आहे। ऐं इंशाअल्लाह ॿी निशस्त में वधीक जेके ज़िम्मेदारियूं आहिनि हर फ़र्द जे लाइ बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।